हिकिड़े हंध हिकिड़े इलाइक़े में चार भाइर रहंदा हुआ। चारई भाइर बनी बारे जो कम कंदा हुआ। त हिकु चकर चारई भाइर पाण में सलाह करण लॻा ऐं चवण लॻा त हालत हलूं ॿाहिरि किथे न किथे खज़ानो हली ॻोल्हियूं। चारई भाइर पाण में सलाह करे चवण लॻा त चारई चवण लॻा त हाणे खज़ानो मिलंदो पाण खे आख़िर किथे जो हली पाण उते ॻोल्हियूं। तंहिं मज़ा हिकिड़ो वॾो भाइर सो चवण लॻो त हा यार हली किथे न किथे खज़ानो ॻोल्हियूं, किथे न किथे मन मिली पवंदो। हिन ॿनी में छा आहे, सॼी उमिरि हार पो करे करे मरी विया आहियूं, पंहिंजा अब्बा ॾाॾा बि ख़तम थी विया आहिनि, हल त हलूं ॻोल्हियूं था किथे। अॻूणे ज़माने में कई माण्हू ही हू सभु खज़ानू लिकाईंदा हुआ कंदा हुआ ज़मीननि में, पाण बि निकिरी था पऊं मन किथे न किथे को न को खज़ानो मिली पवे ऐं हली खज़ानो वियो खणूं। चारई भाइर पाण में सलाह करे सो निकिरी विया खज़ाने जी तलाश में। तो चवण लॻा त हाणे मन किथे न किथे खज़ानो मिली पवे, खज़ाने जी तलाश में साईं निकिरी विया। हाणे उन इलाइक़े में हिकिड़ो बादशाह रहंदो हो। बादशाह अञा पोढ़ो पीरसन हो। उनजी नौजवान धीअ सुहिणी शहज़ादी, एॾो उनखे सूंह हो अहिड़ो कंहिं औरत खे सूंह न हुजे जेॾो उन शहज़ादी खे सूंह हो। त हाणे बादशाह चवण लॻो पंहिंजी धीअ शहज़ादी खे त अमां हाणे हीअं कर, आऊं पोढ़ो पीरसन ज़िंदगी ख़बर न आहे केतिरा ॾींहं विंदसि केॾी महिल गुज़ारे, पर हाणे तुंहिंजी उमिरि आहे शादी करण जहिड़ी, तूं नौजवान शादी कर, को शहज़ादो पसंदि कर जेको तोखे वणे तूं पसंदि कर ऐं तूं उन सां शादी कर। हिते उहा शहज़ादी चवण लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त बाबा बिल्कुलु शादी आऊं कंदसि, वक़्तु ईंदो टाइम ईंदो ऐं शादी कंदसि, पर फ़िलहाल त मूंखे अछो गिदड़ खपे, अछे गिदड़ जी तलाश मूंखे आहे, अछो गिदड़ मूंखे खपे ऐं उन खां पोइ इन ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं। त हिते बादशाह चवण लॻो पंहिंजी धीअ शहज़ादी खे त अमां ॻाल्हि ॿुध, तुंहिंजा रोज़ रोज़ अहिड़ा प्रोग्राम लॻा पिया आहिनि, केॾी महिल कहिड़ी शइ त केॾी महिल कहिड़ी शइ, पर तूं अछे गिदड़ खे छा कंदे, अछो गिदड़ हूंदो अथई जो मिलंदो। शहज़ादी चवण लॻी त बाबा अछो गिदड़ पाणे मिली वेंदो, हूंदो किथे न किथे मिली वेंदो ऐं कुझु ॾींहंनि जे लाइ आऊं निकिरियो थी वञा अछे गिदड़ जी तलाश में। बादशाह चवण लॻो त अमां तुंहिंजी मर्ज़ी आहे, ख़बर कोन्हे तुंहिंजा ई सोण साठ पंहिंजा, चलो ठीकु आहे जीअं तोखे सही लॻे। कुझु ॾींहंनि जे लाइ उहा शहज़ादी हिकिड़े सिपाही खे वठी साण ई निकिरी पई अछे गिदड़ जी तलाश में। हाणे उहा शहज़ादी कंहिं अहिड़ी जॻह ते आई, अहिड़ो चौरायो वाट ऐं चौंको हो जिथे कई माण्हू ईंदल वेंदल हुआ, सौदागर बि मटंदा हुआ त कई माण्हू अहिड़ा अहिड़ा क़िस्म जा मटंदा हुआ। आई उन जॻह ते हिन छा कयो, पंहिंजो लिबास उहो शहज़ादी वारो फिटी कयईं। लिबास हिकु आम सादो जीअं ॿाराड़ी या कंहिं ॻोठ जूं छोकिरियूं पाइनि अहिड़ा सादा कपिड़ा हिन पहिरिया ऐं हुते अबरो सबरो घर भुंगी हिन ठाहे छॾी। उहो चौराहो वाट उतां कई ईंदा वेंदा हुआ, उते वेही रही उहा झूपड़ी उहा भुंगी अॾे। ऐं हिन छा कयो, जेको सिपाही साण गॾु हो हिन त आम सादा कपिड़ा लिबास हिन उहो कयो ऐं उन सिपाही खे हिकु पोढ़े पीरसन वारो गेटअप कराए ऐं उनखे हिकिड़े मंझे ते हिकिड़े खट ते माना सुम्हारे छॾे, पाण हुते वेही रही। अजीब सिस्टम हिन जो। हाणे उदासी चारई ॿाहिरि जो खज़ाने जी तलाश में निकिता, कई झर जंग उन्हनि हया, पर खज़ानो उन्हनि खे किथे कोन मिलियो। किथे रहनि, किथे राति टिकनि, किथे किथे कीअं, ईअं कमु हिननि जो हलंदो रहियो। तो हाणे हू बि खज़ाने जी तलाश कंदा कंदा थकी पिया। तो हाणे आया अची उन्हनि जो गुज़रबो उन जॻह उन रस्ते तां थियो। हाणे उहा शहज़ादी पंहिंजो लिबास आम सादो करे वेठी हुजे जीअं का ॻोठाणी छोकिरी ऐं उन सिपाही खे पोढ़े पीरसन वारो गेटअप करायो मन करायो ऐं अंदरि उन झोपड़ी में सुम्हारे वेठी हुजे। शहज़ादी त हुजे, सूंह त उन में तमामु जाम हुजे, सुहिणी ख़ूबसूरत हुजे, तंहिं जहिड़ो को मिसल माण्हू न हुजे। हिन चइनिनि जो ॾिठो चारई भाइर से उन शहज़ादी ते मरण लॻा, चाहण लॻा, चवण लॻा त हेड़ी सूंह हिन छोकिरी में, ख़बर कोन्हे केरु छा आहे, हिते पासे में वेठी आहे, घर भूंगी झूपड़ी अॾी पई आहे हिनजी, चौराहे वाट रस्ते ते हली न हाल वाल कयूं ऐं जे अगरि शादी करणु चाहे थी त शादी कंदासीं। चारई भाइर पाण में वरी थोरा विड़ी बि पिया, चवण लॻा त हू चवे त आऊं शादी कंदसि, हू चवे त आऊं शादी कंदसि। चारई नेठ सलाह करे चवण लॻा त हलूं था, पहिरीं हाल अहवाल वठूं, आख़िर हिन सां मसइलो छा आहे, पोइ हिन जी मर्ज़ी अगरि शादी करे थी पोइ पाण मञा जंहिंखे पसंदि करे। चारई भाइर पाण में सलाह करे ऐं निकिरी पिया, सिधो आया उन शहज़ादी वटि। अची उन सां हाल अहवाल हिननि कया। छोकिरी खे सूंह तमामु जाम हुजे उन शहज़ादी खे। चारई भाइर चवण लॻा उन छोकिरी खे, माना उन शहज़ादी खे चवण लॻा, हुननि जे लाइ त छोकिरी पर हू शहज़ादी हुई, चवण लॻा त तूं केरु ऐं हिते वेठी ऐं छा थी करें, तुंहिंजो ख़ानदान को मिट माइट को केरु को छा। त हिते उहा छोकिरी चवण लॻी त मुंहिंजो ॿियो केरु बि कोन्हे, हिकिड़ो मुंहिंजो पीउ आहे। हाणे जेको सिपाही हिन पोढ़ाइप वारो गेटअप करे अंदरि सुम्हारे छॾियो, चई हिकिड़ो मुंहिंजो पीउ आहे, सो बि बीमार आहे। चई बीमार आहे? चई हा बीमार आहे। चई पोइ असांजे लाइ को हुकम को अर्ज़? चई हाणे अवी चारई आया आहियो? चई हा असीं चारई आया आहियूं। चई पोइ हाणे हिकिड़ो मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो पीउ ठीकु थी वेंदो ऐं पोइ मूंखे का परेशानी का तकलीफ़ कोन्हे, जे अगरि उहो कमु तव्हां करे अचो मुंहिंजे लाइ। चई अहिड़ो कहिड़ो कमु आहे? चई अहिड़ो ई कमु आहे, को ख़ासि कमु आहे जेको तव्हां करे ईंदो त मुंहिंजो पीउ सही थी पवंदो।
ची इहो वरी कीअं? ची कीअं वरी कीअं मतिलबु त हिकिड़ी जॻह ते तव्हांखे वञिणो पवंदो। तो हाणे 4-5 मुख़्तलिफ़ जॻहियूं आहिनि, चार मुख़्तलिफ़ जॻहियूं उते तव्हांखे वञिणो पवंदो ऐं उहो कमु तव्हांखे करिणो पवंदो। कई माण्हू हिन चौराहे चौंक ते, तॾहिं त मूं हिते घर अॾियो आहे, चौराहे चौंक ते कई माण्हू अचनि वञनि था, सभिनि खे मूं चयो आहे, पर ख़बर कोन्हे जीअं वञनि था वरी वरनि ई कोन था। अलाए कहिड़ी उन्हनि जे दिलि में लालच या ख़बर कोन्हे कहिड़ो हिसाब किताब। हालांकि मूं उन्हनि जे अॻियां हिकिड़ो शर्त बि रखियो। की तो कहिड़ो उनजे अॻियां शर्त रखियो? चई मूं उन्हनि जे अॻियां इहो ई शर्त रखियो त उहो जे अगरि मुंहिंजो कमु करे ईंदा तव्हां उन्हनि सां माना शादी करण जे लाइ बि तयारु आहियां। पर ख़बर न आहे जीअं वञनि था त वरी वरनि ई कोन था। चारई भाइरनि इहा ॻाल्हि ॿुधी से चवण लॻा त ऑफर ऐं शर्त हिन छोकिरी जी तमामु सुहिणी ऐं ख़ूबसूरत ऐं भली शर्त आहे, पर हाणे मसइलो इहो आहे, ॾिसूं त सही आख़िर हिन जो कमु कहिड़ो आहे त जीअं हू कमु जंहिंखे ॾसे थी जेको वञे थो सो वरे ई कोन थो। त चारई भाइर चवण लॻा त छा तुंहिंजो उहो कमु करे अचण सां तूं शादी कंदे? चई हा बिल्कुलु, उहो कमु जेको बि मुंहिंजो करे ईंदो त उन सां शादी करण जे लाइ आउं तयारु आहियां। चई अहिड़ो कहिड़ो तुंहिंजो कमु आहे? तंहिं ते उहा शहज़ादी चवण लॻी दरअसल कमु मुंहिंजो इहो आहे, फिलाणे हंधि वञो, 4 जॻहियूं आहिनि उते, वॾो हिकिड़ो ॿेट, वॾो हिकिड़ो झर झंग आहे वॾो। तव्हां चइनी खे उते वञिणो पवंदो, अछे रंग जो गिदड़ उन जॻह तां आणणो पवंदो। जेको बि तव्हां मां अछे रंग जो गिदड़ मुला खणी ईंदो ऐं पोइ उन सां शादी कंदड़। तव्हां चारे आहियो, जेको बि अछे रंग जो गिदड़, गिदड़ आहे हिकिड़ो पर 4 मुख़्तलिफ़ जॻहियूं आहिनि, केॾी महिल किथे त केॾी महिल किथे। सो उन जॻहनि खां सवाइ तव्हांखे कोन मिलंदो। जेको बि पहिरीं आणे ॾींदो शादी उन सां कंदसि। त हिते चारई भाइर चवण लॻा त ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर इहो गिदड़ खणण जे लाइ तूं बि वञी सघें थी, असांखे छो थी मोकिलीं? त हिते उहा शहज़ादी चवण लॻी त दरअसल ॻाल्हि इहा आहे, उन जॻह ते सिर्फ़ु मर्द माण्हू ई वञी सघे थो, औरत नथी वञी सघे। तंहिंजे करे इन चौराहे चौंक ते आउं वेठी आहियां, को मर्द माण्हू को अहिड़ो हुजे जेको वञे इहो कमु करे अचे। सो हाणे मूंखे इहो लाज़मी कमु खपे ऐं पोइ मुंहिंजो पीउ सही थी वेंदो। उहो मुंहिंजो मसइलो आहे, जीअं बि आउं करियां पर अछो गिदड़ मूंखे खपे ऐं मुंहिंजो पीउ सही थी वेंदो। हाणे जे अगरि तव्हां चइनिनि खे इहा ॻाल्हि मंज़ूर हुजे त निकिरी पोइ 15 ॾींहंनि जो अव्हांखे टाइम आहे। 15 ॾींहं आउं हिते हूंदसि, हिते ई वेठी आहियां। 15 ॾींहंनि में जेको बि अॻु में ईंदो उहो अछे रंग जो गिदड़ ॿुड़ा खणी ईंदो, त उन सां आउं शादी करण जे लाइ तयारु आहियां। हाणे भई चारई ॿाहिरि पाण में सलाह करण लॻा, चवण लॻा त चलो ठीकु आहे। त उन माई खे चवण लॻा, उन शहज़ादी खे, त चलो ठीकु आहे, तूं असांजो इंतज़ार ई कजां, 15 ॾींहंनि खां पोइ असीं इहो कमु करे ईंदासीं। पोइ असां मञा जेको बि आयो सो तव्हांजो इहो शर्त जेको आहे सो तव्हां सां शादी कंदो, असां मां जेको बि आयो। शहज़ादी चवण लॻी त भले ठीकु आहे, मूंखे इहा ॻाल्हि मंज़ूर आहे। त हाणे उन महिल उहे चारई भाइर पाण में सलाह करे निकिरी पिया, सिधो आया उन जॻह ते, झर झंग तमामु वॾो। चारई पाण में सलाह करण लॻा त हाणे चारई जॻहनि ते निकिरी था हलूं, पोइ जंहिंजो नसीब जंहिंखे उहो अछे रंग जो गिदड़ मिले। चारई ॿाहिरि पाण में अलॻि अलॻि थी, को केॾां निकितो, को केॾां निकितो, को केॾां निकितो। हाणे निकिरी विया, हाणे झर झंग में पिया अछे रंग जो गिदड़ ॻोल्हिनि। जंहिं मज़ा वॾो ॿाहिरि हो सो ॻोल्हींदे ॻोल्हींदे कंहिं अहिड़ी हिकिड़ी जॻह ते आयो। ॻोल्हींदे ॻोल्हींदे छा ॾिसे त हिकिड़ो वॾो खंडर, हिकिड़ी वॾी गुफ़ा हुजे। चवण लॻो त थी सघे थो हिते हुजे। जेॾी महिल अंदरि आयो, छा जो अंदरि खणी ॾिसे त बिल्कुलु अछे रंग जो गिदड़ उते मौजूदु हुजे ऐं खज़ानू हीरा मोती तमामु जाम उते पिया हुजनि। उहो ॾिसी इहा हैरान थी वियो, चवण लॻो त भया मुंहिंजो नसीब मूंसां गिदड़ त अछे रंग जो मूंखे मिली वियो, पर खज़ानू तमामु जाम खज़ानू पियो आहे। हाणे वाह जो कमु आहे त हिते हिकिड़ो हमरा वेठो हुजे, पोड़ो पीरसन उहो हमरा वेठो हुजे। त हमरा खे ॾिसी इहा हिन जूं माना वायूं बता ॾियूं। सो चवण लॻो त अड़े ही कहिड़ो मसइलो आहे, गिदड़ त अछे रंग जो आहे पर हीरा ऐं मोती खज़ाना बि आहिनि, पर ही हमरा बीठो आहे, लॻे थो त पहरेदार या रखवालो आहे। ये हमरा आयो अची पुछा करण लॻो, चवण लॻो त बाबा तूं केरु आहीं? त चवण लॻो त बाबा आऊं हिन अछे गिदड़ जो रखवालो ऐं हिन हीरनि मोतीनि ऐं खज़ाने जो बि रखवालो। त हिते ही चवण लॻो त माना तूं रखवालो? चई हाओ। चई तोखे छा खपे? उहो पहरेदार उहो पुछा करण लॻो, जी तोखे छा खपे? चई मूंखे अछे रंग जो गिदड़ खपे थो। त हिते उहो पहरेदार चवण लॻो त बाबा सोचे वठि, जे अगरि अछे रंग जो गिदड़ खपे त गिदड़ खणी वञ, जे अगरि खज़ानो वग़ैरह खपे त खज़ानो खणी वञ। त हिते उहो वॾो ॿाहिरि जेको हुननि जो सो चवण लॻो त भणिया अछे रंग जे गिदड़ खे आऊं खणी वेंदसि ऐं वञी उनखे ॾींदसि, मूंखे छा मिलंदो? ऐं हू माई जंहिं हुन सां शादी बि करियां उन छोकिरीअ सां, त वरी बि ज़िंदगी त सूरनि में। जंहिं कम जे हिसाब सां निकितो त खज़ानो मूंखे मिली वियो, ही खज़ानो जे अगरि आऊं खणी वञा ऐं उन माई ॾांहुं वञा ई न
ऐं पंहिंजी ज़िंदगी सुठी थी वेंदी, ज़िंदगी पंहिंजी सुठे नमूने सां गुज़ारींदुसि ऐं अहिड़ियूं मायूं त 8-10 वठी सघां थो, एतिरो खज़ानो आहे। हीउ चवणु लॻो त आउं खज़ानो खणां थो अचो गिदड़ भले हेॾे वेठो हुजे। हुन अबा छा कयो, टोटल खज़ानो खयईं, खज़ानो खणी मेड़े ऐं उतां ई निकिरी पियो। हाणे उन शहज़ादी ॾांहुं ही न वियो, खज़ानो सभु खणी ऐं विचां ई ॿियो गस वठी ऐं निकिरी वियो। हाणे जॾहिं ॿियो ॿाहिरि आयो, उहो बि कंहिं अहिड़ी जॻह ते पुॻो, उहो बि सिधो उन खंडर में वियो। उते वरी ॿियो हिकिड़ो खंडर हुजे, उन खंडर में उते बि साॻी शइ मौजूदु, अछो गिदड़ बि मौजूदु हुजे, खज़ानो सोन हीरा मोती ऐं उते बि हिकिड़ो पहरेदार वेठो हुजे। उन पहरेदार बि उन सां इहा साॻी ॻाल्हि कई। ॿियो ॿाहिरि चवणु लॻो त आऊं हिन गिदड़ खे छा कंदुसि, जॾहिं हेॾो खज़ानो आहे, हर शइ आहे, हीरा मोती, जेकर हीउ गिदड़ खणी वञी उन माई खे ॾींदसि, उन छोकिरी खे, त हू पंहिंजे पीउ खे सही करे छॾंदी। पर जेकर मूंसां शादी बि करे थी, जेकर मूंसां शादी करे थी ऐं पोइ गुरबत में केरु ज़िंदगी गुज़ारींदो, जेकर ही हीरा मोती खज़ानो खणी वेंदसि त भणिया आऊं अमीर थी वेंदसि, अहिड़ियूं त 10 वठी सघां थो। हीउ नसीब मुंहिंजो आहे जो मूंखे हीअ अछे रंग जो गिदड़ या खज़ानो मिलियो आहे। हिते अबा हू पहरेदार खे चवणु लॻो त आऊं खज़ाना ऐं हीरा मोती थो खणां। अबा उन महिल हीरा मोती खज़ानो खणी ऐं निकिरी पियो उन शहज़ादी ॾांहुं। हीउ वियो ई कोन, खज़ानो खणी ऐं निकिरी पियो, विचां ई ॿियो गस वठी ऐं हलियो वियो। हाणे जॾहिं टियों ॿाहिरि आयो, उहो बि कंहिं रुलंदो फिरंदो उन झर जंग में आयो, उहो बि हिकिड़े खंडर में। हुन बि ॾिठो त साॻी अछे रंग जो गिदड़ ऐं उते ई हीरा मोती सोन खज़ानो, उते हिकिड़ो पहरेदार। हुन पहरेदार बि इहा साॻी ॻाल्हि कई त हिते हिन टे ॿाहिरि हिन बि सोचियो, जेकर गिदड़ खणी वेंदो त मूंखे छा मिलंदो। हूअ औरत माई पंहिंजे पीउ जो इलाज कराए छॾींदी या कुझु बि करे, शादी जेकर मूंसां करे थी, मुंहिंजो नसीब आहे, मूंखे ही शइ मिली आहे। पर शादी जे मूंसां करे थी, गुरबत में ज़िंदगी हुन सां केरु गुज़ारींदो। जेकर ही खज़ानो खणी वेंदा त भणिया 10 ॿियूं बि वठी सघां थो। खणंदे खज़ानो अबा उतां ई रफू चकर थी ऐं भॼी हलियो, शहज़ादी ॾांहुं न वियो। टई ॿाहिरि साईं खज़ानो हीरा मोती सभु मेड़े खणी करे ऐं सभु निकिरी विया, गिदड़ हिननि न खयो। शहज़ादी ॾांहुं विया ई कोन, को किॾां वियो, को किॾां वियो, को किॾां वियो। हाणे रहियो आख़िरी नंढो छोकिरो रहियो, जेको हिननि जो ॿाहिरि सो बि आयो उन जॻह में। उते बि इहो साॻी अछो गिदड़, हीरा मोती खज़ानो ऐं उहो पहरेदार हिन खे इहा ॻाल्हि कई त हीउ चवणु लॻो त न, जंहिं कम जे लाइ आऊं आयो आहियां, लालच बुरी बला आहे, लालच ख़राब शइ आहे। सोन हीरा मोती कम न ईंदा, ही गिदड़ खणी वञा शहज़ादी उन छोकिरी जे पीउ खे, जेको आहे सो सेहतियाबी बि मिली वेंदी, शिफ़ा मिली वेंदी, या कुझु न कुझु कंदी, सो बहितर आहे। ऐं मूंखे हिकिड़ो जीवन साथी हमसफ़र मिली वेंदो। मुंहिंजो नसीब आहे जो मूंखे हीउ गिदड़ मिली वियो। खज़ाने खे आऊं छा करियां, खज़ानो पैसा ही शयूं अचण वञण वारियूं आहिनि। सो हुन अबा उन पहरेदार खे चवणु लॻो त न, खज़ानो हीरा मोती मूंखे नथा खपनि, लालच ख़राब, ऐं जंहिं कम जे लाइ आयो आहे सो ई मूंखे खपे। अबा उन महिल अछे गिदड़ हणंदे कच्छ में निकिरी पियो। अबा हलंदे फिरंदे ठक सलाम अची हिनखे 6-7 ॾींहं थी हलिया, आयो अची वियो उन शहज़ादी वटि। शहज़ादी ॾिठो त हीउ नंढो छोकिरो पुॼी वियो आहे, त हिते छोकिरो चवणु लॻो उन शहज़ादी खे त जेको कमु तो चयो सो आऊं करे आयो, त हीअ वटि अछे रंग जो गिदड़। त हिते उहा छोकिरी चवणु लॻी, जेका शहज़ादीअ सां चवणु लॻी हिनखे त तुंहिंजा ॿाहिरि अञा ॿिया न वरिया, जी ख़बर कोन्हे न वरिया, जी चलो ठीकु है, 15 ॾींहंनि जो टाइम ॾिनो हो, तो हाणे 7-8 ॾींहं थिया आहिनि, 6-7 ॾींहं तूं हिते ई वेह, सबर कर, जेकर पुॼंदा ठीकु है, जे न त पोइ आऊं तोसां शादी करण लाइ तयारु आहियां। हाणे उन महिल उहो गिदड़ शहज़ादी, उहा छोकिरी माना शहज़ादी खणी अची पासे में बीहारे छॾियो। हाणे मुंहिंजा ॿाहिरि हुजनि त अचनि, हाणे उहे त निकिरी हलिया, उहो खज़ानो खणी मेड़े सेड़े से त हलिया विया। 8 ॾींहं उहो शहज़ादी उन छोकिरे खे खारायो पीआरियो, उते ई रहण लॻा। जॾहिं 15 ॾींहं जी मुकमल थिया, 16 ॾींहं थियो, त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी उन छोकिरे खे त ॻाल्हि ॿुध, तोरा ॿाहिरि न वरिया, थे भाई तो भॼी आया किॾां विहलिया। छोकिरे खे भॼी परेशानी थी, सो चवणु लॻो त हीअ छा थी वियो। त उन महिल उहा छोकिरी चवणु लॻी, जेका शहज़ादी असां चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, सो ई जेको बि कुझु हो सो सभु मूं कयो हो। आऊं न का आम सादी छोकिरी आहियां, आऊं हिन मुल्क जे बादशाह जी धीउ आहियां, शहज़ादी आहियां। ऐं हीअ को पोड़ो पीरसन मुंहिंजो पीउ कोन्हे, हीअ मुंहिंजो सिपाही आहे। दरअसल ही सॼो कमु हो सो असांजो, असां हिकिड़ो क़िस्म जो नाटक पे कयो। छोकिरे जॾहिं ॻाल्हि ॿुधी सो परेशान थी, सो चवणु लॻो शहज़ादी खे त इहो वरी कीअं, इहो छा मसइलो आहे। शहज़ादी चवणु लॻी, तूं हाणे माठ करे वेह ऐं तूं हल मुंहिंजे महल, तोखे सॼी ॻाल्हि सम्झायां थी ऐं सॼी ॻाल्हि उते ई करे तोखे ॿुधायां थी।
उन महिल शहज़ादी ऐं सिपाही उन गिदड़ मज़ा हिननि हथु कढियो ऐं उहो छोकिरो 23 ॼणा सो निकिता उतां सिधो आया महल में आया त हिते बादशाह ॾिठो ऐं उहो चवणु लॻो उन शहज़ादी संदुल धीउ खे त अम्मा हेतिरा ॾींहं 15 ॾींहं 16 ॾींहं तूं किॾां वई हली ख़ैर हो त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त बाबा मूं चयो पिए न अछे रंग जो गिदड़ मूंखे खपियो त सो खणी आई आहियां चई किथे आहे चई हीउ ॾिस छोकिरो चई हीउ त छोकिरो आहे इंसान आहे गिदड़ किथां आयो चई बसि इहा मुंहिंजी ॻाल्हि गुज गुजारत में हुई तंहिंजे करे चइनि पिए पर बहरहाल जेको आहे शइ मूंखे खपी थिए सो ईअं ई कयमि बादशाह चवणु लॻो त मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में कोन आई त हिते छोकिरो चवणु लॻो नी शहज़ादी खे त ॻाल्हि मूंखे तुंहिंजी बि सम्झ में कोन आई त हाणे शहज़ादी चवणु लॻी त दरअसल ॻाल्हि इहा आहे हाणे जिथे चइनी जॻहियुनि ते खज़ाना पियल हुआ ऐं उते अछा गिदड़ मौजूदु हुआ इहे सभु शयूं मुंहिंजियूं हुयूं इहे सभु इहे कम मूं ई कया हुआ ऐं उते पहरेदार बि रखियल मुंहिंजा हुआ तो हाणे तुंहिंजा भाइर टे जेका से लालची निकिता से उन गिदड़नि खे न खयो जेको इम्तिहान शर्त मूं रखियो सो उन्हनि न कयो तो हाणे उहो खज़ाने खे उन्हनि प्यारो कयो ऐं उहो खज़ानो खणी रफ़ू चकर थी विया ऐं अव्हां खे माना तोखे माना सलाह कोन आयूं हिक ॿिए खे सलाहूं कोन आयूं खज़ानो खणी ऐं लालच में जेको आहे सो हू निकिरी हलिया ऐं उहो खज़ानो बि को सचली कोन हो उहो खज़ानो नकली हो कूड़ो खज़ानो उहो खणी विया हुननि जे कंहिं कम जो कोन्हे तंहिंजे करे हिकिड़े क़िस्म जी आज़माइश हुई मूं कई ते शादी मूं सोचियो त को अहिड़ो वर को अहिड़ो मुड़ुसु करियां जंहिंजी दिलि में लालच न हुजे ऐं उहो मूंसां शादी करे उहो शादी करे मूंसां मोहबत करे हुनजी दिलि में बेईमानी ऐं लालच न हुजे मिल्कियत ते माना सिस्टम न हुजे जीअं माना मिल्कियत खे न भाए जंहिंसां शादी करियां उहो मुंहिंजी मिल्कियत ऐं मुंहिंजी दौलत खे न ॾिसे उहो सिर्फ़ु मूंखे ॾिसे ऐं इंसानियत खे ॾिसे लालच ऐं कीनू जी दिलि में न हुजे मूंखे अहिड़ो वफ़ादार सुठो माण्हू खपियो थिए तंहिंजे करे उन चौराहे वाट ते वेही अहिड़े क़िस्म जे अहिड़े हिसाब सां शर्त रखियमि ऐं अहिड़ो हिसाबु कयमि जीअं जंहिंजे दिलि में लालच हूंदी सो खज़ानो खणी हलियो वेंदो सो मूं कोन ईंदो पर तुंहिंजी दिलि में लालच न हुई तो खज़ानो ॾिसी करे खज़ाने खे छॾे ऐं जेका शइ मूं चई अछे रंग जो गिदड़ सो तूं उहो खणी मूंॾां आहे तो तुंहिंजे दिलि में लालच कोन हुई तूं बेईमान कोन वई ऐं इंसानियत तुंहिंजी दिलि में तुंहिंजा भाइर जेके हुआ से खज़ानो खणी निकिरी विया तंहिंजे करे कोन्हे पोइ बि उन्हनि जे लाइ जेको आहे सो मूं माना 2-3 ॾींहं 6-7 ॾींहं वरी बि इंतज़ारु कयोसीं न वरिया तो मूंखे पक पहुची से विया हलिया हाणे इहे जो ई वरंदा तोखे ॻोल्हे हिते ई वरंदा छो जो उहो खज़ानो कूड़ो असली न हो तो हाणे नेठि उहो भाइर बि ॾाढो ख़ुशि थियो सो चवणु लॻो त हाणे मुंहिंजा भाउ त पाण लालच में काए पिया पर चलो ठीकु आहे ऐं मूंखे शहज़ादी मिले पई त भेण ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे सो हिते बादशाह चवणु लॻो त वाक़ई तूं त मूंखां ई अकुल में अकाबर आहीं अकुल ऐं दाना तोखे तमामु अकुल ऐं दाना तोखे तमामु जाम आहे ऐं तो कीअं अहिड़ो शर्त करे ऐं कीअं अहिड़ो माना वॾो कमु करे छॾी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो बादशाह नेठि उन शहज़ादी जी उन छोकिरे सां शादी कराए छॾी 3-4 ॾींहं अञा मस गुज़रिया हाणे उहो छोकिरो हुते शहज़ादो थी रहणु लॻो साईं हाणे बादशाही पियो संभाले हेॾां होॾां उन भाइरनि खे जेके हुआसीं हुनखे ख़बर पई खज़ानो कूड़ो आहे तो बि पंहिंजे भाउ जी तलाशी कंदे कंदे पुछाऊं ॻाछाऊं कंदे कंदे नेठि अची उन बादशाह जे महल में अची पुॻा त पंहिंजे भाउ सां वञी मिलिया तो ॿाहिरि चवणु लॻा वञी नंढे भाउ खे त भाउ असांखे माफ़ु कर असां लालच में काइजी वियासीं जेको असां ईअं कयोसीं पर तूं लालच में न वें ऐं तोखे बादशाही तख़्त मिली वियो शहज़ादो थी रहीं पियो ऐं शहज़ादीअ सां शादी थी असीं न सम्झी सघियासीं त लालच बुरी भला आहे लालच कॾहिं बि न करणु खपे त हिते बादशाह चवणु लॻो उहो शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे उन बादशाह खे चवणु लॻो त हाणे कहिड़ा बि आहिनि कीअं बि आहिनि पर मुंहिंजा भाइर आहिनि लालच हाणे हिननि छॾे ॾिनी आहे हाणे हिते ई हिन महल में रहण था ॾियूं शहज़ादे चयो पंहिंजी ज़ाल शहज़ादी खे ऐं बादशाह खे तो बादशाह ऐं शहज़ादी चवणु लॻा चलो ठीकु आहे हाणे सुधरी विया आहिनि लालच दिलि में ख़तमु कई अथनि हाणे भले महल में रहनि तो हाणे 4 भाइर उते महल में रहणु लॻा जंहिं मुंहिंजा हिकिड़ो शहज़ादो थी वियो बादशाही हलाइणु लॻो शहज़ादी सां मुंहिंजी शादी थी वई बक़ाया ज़िंदगी जा ॾींहं सुठे नमूने सां गुज़ारण लॻा सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा जिथे हुजो आबाद हुजो अल्लाह हाफ़िज़।